नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जुडो में ख़बर ॾींदा हलूं त जुडो में थरवासी जो पीरसन पीउ सां गॾिजी बासर ख़िलाफ़ एहतजाज कयो है। तालके कलोई जे ॻोठ खाड़क वासी 13 साला भुगतान 10 साला जन्नत पंहिंजे पीरसन पीउ रमज़ान खोसो मासूम भेनरनि ऐं 6 साला भाग भरी ऐं 4 साला सुगरा सां गॾिजी जुडो में साफ़िन आॾो दाईंदे चयो त 24 मार्च ते सुबुह जो 10 बजे जवाबदार दोस्त मोहम्मद उर्फ मिठू कुतुबुद्दीन ऐं अली खान खोसो संदसि घर में दाख़िल थी चईन भेनरनि खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कुतुबुद्दीन जे घर में यगमाल बणाए मथसि दॿा विधो त हू पंहिंजे पीउ रमज़ान ख़िलाफ़ बयानु ॾे त हू साणसि ज़ोरी ज़ना करे थो। इन्हनि चयो त असां जॾहिं इन ॻाल्हि खे मञण खां इनकार कयो त ॼाणल जवाबदार असांखे धमकियूं ॾेई ज़बरदस्ती गाॾी में विहारे कंहिं साहब आॾो खणी विया। असांखे ज़ोरी पीउ जे ख़िलाफ़ बयानु ॾियारे राति जे वक़्तु मीरपुर ख़ास में संदसि सोट जे घर ॿाहिरियां फिटो करे फरार थी विया। नींगरी जे पीउ रमज़ान खोसे चयो त न्याणे जे गुम थियण जी कलोई थाणे ते रिपोर्ट दाख़िल करे हिन चयो त वटसि कुझु सरकारी ज़मीन जो टुकड़ो हारी पे जे शर्त ते जंहिं ते जवाबदार धुर कब्ज़ो करण लाइ मथसि कूड़ा इल्ज़ाम हणी परेशान करे रहिया आहिनि। इन आला अख़्तियारनि खां अपील कई है त मामले जो नोटिस वठी बासरनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मुंहिंजो नालो मोहम्मद रमज़ान आहे। ॻोठ खड़क जो रहाकू आहियां। उतां सुबुह जो भाॼी खणी पंहिंजी बनी जी हुई उहा खणी निकिरियो शादीलाल ते विकिरे जे लाइ मंडी में। साईं जो ॾींहुं हो अरबा जो ऐं साईं खे चवां पोइ जॾहिं वापसि आयुसि त तक़रीबन मुंहिंजे सम्झ जे मुताबिक़ 10:30 जे क़रीब को हो टाइम। उन टाइम ते त आयुसि घरे त घरे मुंहिंजी जीजल मां मंजे ते पियल उन ॻाल्हि कई त अबा हिते के माण्हू आया हुआ, हिते रड़ियूं बि थियूं हुयूं, शदीद छोकिरियुनि भाइयां तो रड़ियूं थियूं, ॾिस केॾां विया आहिनि। उहा मज़दूर बीमार आहे वीचारी मंजे ते पियल। साईं खे चवां पोइ मां मूं उरते परते ॻोल्हा कई पुछा कई पर कंहिं मूंखे को न का बि ॻाल्हि ॿुधाई। ऐं हितां वरी वापसि वियो आहियां वञी थाणे ते मूं इतला ॾिनी त मुंहिंजूं छोकिरियूं अगवा थी चुकियूं आहिनि जा केरु खणी वियो आहे मुंहिंजूं छोकिरियुनि मां कलोई थाणे ते विया आहियूं। अच्छा कलोई थाणे खां पोइ असां वरी उतां हुननि सां ॻाल्हि मवाड़ करे NC कटाई आहे। जिन माण्हुनि जो शक हो असांखे उन्हनि शकी हालत में वञा उहो उते पोइ वरी पोइते मूंखे कंहिं चयो तूं अचु हेॾां मथां पुछा था छा करूं ॾस त पुछा करूं। ऐं पोइते वियो हलियो। तंहिंखां पोइ ॻोठ रहियो उहा राति मटे वई। सुबुह जो मूंखे मञा मुंहिंजे ई अज़ीज़ कंहिं फ़ोन करे ॿुधायो त बाबा छोकिरियूं तुंहिंजो मीरपुर मंझि राति मंझि कंहिं छॾे वियो आहे। हाणे इहा ख़बर कोन्हे केरु छॾे वियो। ऐं वरी उतां पहुतो जॾहिं मीरपुर में त साईं उते छोकिरियुनि मूंसां शदीद तरीक़े सां एॾो मञा हिननि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awami newshd.com।